हैदराबाद में मंशा के विक्रे खिलाफ शहरी रस्तन से निकरी एहतजाजी मुज़ाहरो कर रैली कढ़ी वही। सिंध अवामी फोरम के सर ते शहरन ओल्ड कैंपस का रैली कढ़ी प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहरो किया। एहतजाज में सिंध हारी कमेटी के अगवान अकबर खान जतोई और वकीलन भी शिरकत कई। ॿुधो त सरिया मंशा ते विक्रो थी रही है। पुलिस जवाबदारन खिलाफ का भी कार्रवाई न कई है। अगवान दावों क्यों। अगवान चयो त मंशा सबब नौजवान नस्ल तबाह थी रहो है। नोटिस वठी जवाबदारन खिलाफ कार्रवाई कई वञे मुतालबो कयो वियो। इन हवाले सां लाइन ते मौजूद है फैज़ खोसो। जी फैज़ खोसो, तफ़सीली जो। जी, हैदराबाद में मंशात जो विक्रो ऐं वाइपो रुकिजी न सघियो आहे। मंशात फरोशी खिलाफ़ हैदराबाद के शहरी रस्तनि ते निकिता आहिनि। सिंध अवामी फोरम के सॾ ते शहरियन ओल्ड कैंपस खां एहतजाजी मार्च कयो आहे। प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। फोरम के अगवाननि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड्स खणी नारेबाज़ी भी कई है। इन एहतजाज में सिंध अवामी फोरम जो चेयरमैन हबीब जतोई, सिंध हारी कमेटी जो सरबराह अकबर खान जतोई, वकील इतिहाद जो अगवान असलम लगारी, GM लगारी, जुल्फकार अली थेबो, अमरशीद ठाकर, डॉक्टर अनवर हाजाणू, डॉक्टर मोहम्मद हुसैन लगारी ऐं ॿिया शरीक हुआ जिन नारेबाज़ी भी कई है। उन मौके ते ॻाल्हाईंदे उन्हनि अगवाननि जो चवणु हुयो त हैदराबाद में हर टही जो माण्हू मंशात वापराए थो। आइस नसुल तबाह करे छॾियो आहे। हाली रोड थाणे मक्की शाह जे हद में सरेआम आइस बि मंशात विकिरो थिए थी। पुलिस सिर्फ़ पैसा कमाइण में पूरी है। उनजो चवणु हुयो त स्कूली ॿार ऐं न्याणियूं बि आइसियूं आदि थी वियूं आहिनि। शहर में हर हंध मंशात जो विकिरो थिए थो ऐं जंहिंमें आइस सर फ़हरिस्त है। आइस जे करे नौजवान नस्ल जेको आहे उहो तेज़ी सां तबाह थी रहियो आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे त शहर में मंशात जो धंधो रोकायो वञे ऐं जेके माण्हू इन अमल में मुलविस आहिनि उन्हनि जे खिलाफ़ कार्रवाई कई वञे। इन्हनि चिताव ॾिनो आहे त जेकर मंशात जो विकिरो वाइपो शहर में न रुकियो त एहतजाज जो दायरो वधायो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ फैज़ खोसो।